पाण वारी मूमल भी रब दई छड़िया। अल्लाह सा सौदो कर, अल्लाह सा सौदो कर। मुझे मदीने जे मीर इहाई त तोखे मुखे तरबियत ॾिनी आ। हुजूर जे ज़ात तो असा के केड़ी तरबियत ॾिनी आ, केड़ी हुजूर तरबियत ॾिनी। अल्लाह जे राह में खर्च कयो, अल्लाह जे राह में खर्च कयो, अल्लाह जे मखलूक सां प्यार कयो, अल्लाह जे मखलूक जी इज्जत कयो। अण डिठो अल्लाह जे रज़ा जे ला सौदो कयो। अल्लाह जे रज़ा में राज़ी रहो। जेको न अल्लाह जे रज़ा में राज़ी रहंदो आ, मुझो रब उन खे ॾुखियो थियणो कॾहिं भी जवाब दियो। जागो था चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। ये सौदा केर कंदा हन जो जेके सिर जो सांगो ना न कंदा। मुला के केड़ी खबर ते सौदो किए थींदो आ। मुला के हलवे जो दस दे, सजी देग हुजे तो के खाई ॾेखारी दो। इन करे तो चवा त जे तू खुश थी खिली। अजकल मुला जो नालो आ। दिस वनी गोठ में त मौलवी शुगर जा मरीज घणा आहिनि या बियो राज घणो आ। फैसलो वनी खुद कर, पो तो के खबर पवे त हलवे जो शौकीन मुला है या बियो राज भी घणो आ। ओ मुझा दोस्त अजीज, अल्लाह जी जात बाबरकात सा सौदा केर कंदा हन जो जेके इश्क कंदा हन पंहिंजे रब सा। हज़रत ख्वाजा गुलाम फरीद ॿुधो थव? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। हज़रत ख्वाजा लगे तो थकिजी पिया या मुझी ॻाल्हि समझ में न आई है। समझ माशाअल्लाह, अल्लाह तो के जल्द मदीने मोकले या सबनी के खुदा मोकले। अजीजा ने मन हजरत ख्वाजा गुलाम फरीद पंहिंजे वतन खां ॿाहिरि थो वञे, कहीं बी दुनिया में, कहीं बे मुल्क में। दुनिया जो दस्तूर आ, मौलवी कहीं गोठ में ईंदो, अचण सां पुछंदो ॾियो ख़बर का मस्जिद आहे। मौलवी अचण सां छा पुछंदो? का मस्जिद आहे? छो? मस्जिद में पेश इमाम होंदो, किथों न किथों सलाम दुआ निकरी पवंदी, अंगण मुटण जी सहूलत थींदी, मानीअ जो टुकुर मिलींदो, रात गुज़री वेंदी। चोर वींदो चोर जो पुछंदो, भाग्यो वींदो भागे जो पुछंदो। अल्लाह जो कामिल वली जंहिं इलाइके में वींदो त इहो पुछंदो ॾियो ख़बर को यार जो यार आहे। हज़रत ख्वाजा गुलाम फरीद कहीं अजनबी इलाके में पहुतो, उन गोठ वारन का पूछे तो ॾियो ख़बर हिते को अल्लाह जो नेक सालिह बानो को वलीउल्लाह आहे। गोठान ने चयो हा यार, हिकड़ो जवान इन पहाड़ीअ जे चोटीअ ते आ, साल पूरो गुज़री वयो आ, जीअं वयो आ लथो नाहे, अलाए जहिड़ो आ अलाए गुज़ारे वयो। बस असां खे एतरी खबर आ त गाहे गाहे उन जबल जे चोटीअ तां अल्लाह जे ज़िक्र जो आवाज़ ईंदो आ। आधी रात जो इए महसूस थींदो आ त आसमान मां नूर जो उन ते चमकार थी रहियो आ। पर जबल जी चोटी एडी वडी आ, ऐ खुद गुलाम फरीद असां मां कंहिंमें हिम्मत नाहे। ख्वाजा गुलाम फरीद उन अल्लाह जे नेक बाने जे दीदार ला जबल जो रुख थो करे। ॾींहं अलाए केतिरो टाइम लॻो, नेठ वञी मंज़िल ते पहुतो। जीअं जो मथे पहुचे ॾिसे त नंढड़ी झूपड़ी कखन जी ठहियल, अल्लाह जो बानो ज़िक्र जे मौज में लगो पयो आ। हिकड़े टंग जे काहे उहा कटी ॿाहिर उन पहाड़ जे मुंह में पई आ। छा पई आ? छा पई आ? ॻाल्हायो छा पई आ? टंग चवंदा हो न हिनखे, टंग कटी पई आ। ख्वाजा गुलाम फरीद फरमाए तो ॾिसण लॻुसि, टंग ईअं थी लॻे ॼण हाणे कटियल आ। वरी जे निहार त रत जो निशान बि कोने। उन टाइम ते प्लास्टिक त कोने जो ख्वाजा गुलाम फरीद चए त हिन अस्पताल वारनि प्लास्टिक जी ठाहे छॾी हूंदी। टंग भी कटी पई आ, रत जो भी कतरो नाहे।
का मख मौजूद ना है, को कुछ भी का किविल मौजूद ना है, माकोड़ो मौजूद ना है। ये तो लगे त हाणे कह खणी रखिया, अञा जो ही निहारे तैयार मौज में आ। अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम, इजाजत अंदर अचण जी हलिया। जेडी मल यार यार वटे पहुतो, दे खबर किथों जूं ॻाल्हियूं थियूं हूंदियूं, जो मदीने जूं थियूं हूंदियूं। जॾहिं ब आशिक वेहंदा आहिनि, गुनहगार वेठा हूं त कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयूं, अल्लाह जे बख़्शिश जूं छो उम्मीदवार हूं त मन मुंहिंजो रब राणो राज़ी थी पवे, मन असांजा गुनाह माफ़ करे। अदा इन करे था ॻाल्हियूं कयूं, मुझे सुने करीम रब जो बानो हजरत ख्वाजा गुलाम फरीद उन अल्लाह जे बाने सा जिक्र जूं ॻाल्हियूं मौज कंदे कंदे नेठ जेॾी महिल मोकिलाए थो। सुन्नता मुझे महबूब मुस्तफ़ा जी जॾहिं मेहमान तव्हां खां मोकिलाए हले, उते जो उते उनखे हथ ॾेई इजाज़त न ॾियो, कुझु कदम उन सां गॾिजी अॻिते हलो, मुंहिंजो रब भी राज़ी थींदो, मदीने जो साईं भी राज़ी थी पवंदो। मेहमान सां कुछ कदम अॻिते गॾिजी हलो, मोहब्बतूं बि वधंदियूं। मोहब्बत आहे ई हुज़ूर जे सुन्नत जो नालो, मुझे मुस्तफ़ा जे सुन्नत सां प्यार कर, मोहब्बतूं पाण ई पैदा थी पवंदियूं। अज़ीज़ाने मन जे वक्त में अल्लाह जो बानो उन पहाड़ीअ तां हज़रत गुलाम फरीद के अॻिते करण जे लाइ चादर वेड़ियो वेठो हुयो। उथियो त हिकिड़ी टंगा ॿी टंग कान्हे का, हुअ जेका हथ में खणबी आहे टेक टेक बि कान्हे का। हिकिड़ी टंग ते जीअं हलंदो आहे माण्हू, ईअं बविखूं हले थो ॿाहिरि। हज़रत ख्वाजा गुलाम फरीद थो चवे, हिकिड़े पासे हिन जी टंग कटियल ॾिठ में ॾिसां त निशान भी कोने को, टंग भी काने का, हेॾे ॾिसां तो टंग ईअं पई आहे। मजबूर थी करे चयमि, ओ अल्लाह जा वलीअ, ही मामिलो छाहे, हीअ गुजारत कहिड़ी रखी थई। उन अल्लाह जे आशिक जे अखियुनि में लुड़क लड़ी आया। उन पंहिंजी हकीकत ॿुधाई, ॻोठ आदम बिरोहीअ वारा चओ त ॿुधायां, चओ त मां अॻिते हलियो वञा। सभिनी जो छा ख्याल आहे, ॿुधायां? थकिजी त कोन पिया हो न? ॾाढो थकिजी, मां ॾाढो थकिजी आयो आहियां। असांजी सिंधी हुकूमत सदको वञास, हुते रोड बंद, हुते बंद, पुलिस वारा खां मां पुछां, बा रोड बंद कयो अथव? चई ख़बर कान्हे का। अरे पोइ बंद छो कयो? चई हुकुम आहे। बंद छो? हज़ारे गाड़ियूं हेॾऊं हेॾऊं पुलिस बीठी आहे, हेॾऊं, अब बंद छो कयो? ख़बर कान्हे। निकिरी वञ मौलवी, तो निकिरी वञ। चयूं त ॾिठो त मौलवी बांगन शुरू करे। हा हा, याद रखो दोस्तो, जॾहिं बि को अल्लाह न करे का अहिड़ी मुसीबत अचे त यकदम अज़ान ॾियो। अज़ान ॾिबो आहे त रब मुसीबतूं टारींदो आहे। किथे बाहि लॻे, ॾिसो त नथी विसां में पाणी नथो पुॼे, अज़ान ॾियणु शुरू कयो, मथा उघाड़ा करे, छो त अज़ान जे बरकत सां रब मुसीबतूं टारे छॾींदो आहे। जी मुंहिंजा सोणा, वो चारो टिजी हथ मथां मौलवी अज़ान ॾियणु शुरू करे। इन करे मूंखे छो मौलवी निकर बहरहाल अचे पहुतुसि। हज़रत ख्वाजा गुलाम फरीद खे उन मजज़ूब जवाब ॾिनो त मां अल्लाह जे दरबार में इश्क जी दावा कई। छा जी दावा कई? ओ मुंहिंजा मौला, मूंखे पंहिंजो आशिक बणा। ओ मुंहिंजा करीम रब, मां तोसां इश्क थो कयां, मूंखे पंहिंजो आशिक बना। याद रखी छॾिजां अदा, आशिक सॾाइणु सवलो आहे, पर आशिक थियणु ऐं थी ॾेखारणु ॾाढो ॾुखियो आहे। नालो त अमा मुंहिंजो बि रखियो आहे आशिक, पर हलवे खाइण वारो, कुर्बानीअ वारो न। अल्लाह नसीब करे। हा, कायनात में आशिक रहिया आहिनि। हज़रत अमीर हमज़ा मुंहिंजे करीम रब जो आशिक आहे, मुझे महबूब मुस्तफ़ा जो आशिका। जी मुझा अदा हज़रत उस्मान ज़िन्नूरैन मुझे करीम रब जो आशिका, मुझे मदीने वारे मीर जो दीवानो आ। वरी इश्क जी इंतहा मैदान करबला में मुझो लजपाल हुसैन करे रहियो आ।
हजरत अमीर हमजा सुने पांजे जिस्म जो अंग अंग दई रब राजी कयो। हजरत उस्मान ज़िन्नूरैन 40 ॾींहनि ताईं मुश्किलातूं बर्दाश्त कयूं, जिस्म जो अंग अंग दई करे मुंहिंजा रब खे राजी कयो। मगर मुंहिंजो लजपाल हुसैन ओहो आशिका जंहिं जिस्म जो अंग अंग रुगी न, पहिरीं जिस्म जो हिकु हिकु बच्चो ॾेई ज़िंदगीअ जो हिकु हिकु प्यार ॾेई रब खे राजी कयो। रब थो चवे आशिक ऐं माशूक में इहो कमु आहे। आशिक जो कमु कहिड़ो आहे? चओ अंगल खणंदो आहे। महबूब जो कमु कहिड़ो आहे? चओ अंगल कदो आहे। महबूब थी जा, आशिक न थी जा। आशिक थींदे अंगल खणा पवंदे, केतिरा खणंदे। लजपाल हुसैन आशिक थियो। रब चयो ऐ मुंहिंजा हुसैन जी मुंहिंजा करीम रब, इहो नंढड़ो अली असगर मूंखे वणे थो ॾे। हंज में खणी चए थो मुंहिंजा मौला हाज़िरा क़बूल कर। ए तुंहिंजो जवान अली अकबर वणे थो ॾे, वठी चए थो मुंहिंजा मौला तुंहिंजे हवाले आहे क़बूल कर। तुंहिंजो भाइटियो सुहिणो कासिम वणे थो, मुंहिंजा मौला क़बूल कर। तुंहिंजा मासूम ॾो भाणेजा औनो मोहम्मद वणन था, मौला कबूल कर। ऐ हुसैन तू भी वणी थो, हा मुंहिंजा मौला मुंहिंजी जान भी हाज़ुरा। जी जंहिं इश्क कयो ऐं करे ॾेखारियो त वरी यार रब वफ़ा करे ॾेखारे। मैदान करबला में पूरो वजूद पियो आहे, सिर मुबारक नेज़े ते आहे, उते बि रब जे क़ुरान जी तिलावत हली रही आहे। रब चवंदा जे इश्क निभाए तू थो ॼाणी त अजर ॾेई मां रब भी ॼाणा थो। जी मुंहिंजा सुहिणा, मौज़ू तवील न थी वञे। अल्लाह जे बाने चयो ऐ ख्वाजा गुलाम फरीद, अल्लाह जे दरबार में मूं इश्क जी दावा कई। ओ मुंहिंजा मौला मां तुंहिंजो आशिक हां। अल्लाह मुंहिंजो सवाल कबूल त कयो। अचे बारिश पई हिकिड़ो ॾींहुं हिकिड़ी राति, ॿियो ॾींहुं ॿी राति, जनवरीअ जो महीनो, 8 ॾींहं बारिश अहिड़ो करे छॾियो जो ॾिठुमि त हाणे मुंहिंजो साह निकिरण वारो आहे। निहारे चयुमि मौला अञा कचो हां। मुंहिंजा मौला थोड़ी उसड़ी खपे, हिन जान में हाणे जान नाहे। अल्लाह दुआ कबूल कए, सिज निकिरी पियो, उस जान खे लगी, मुंहिंजी जान जीअं जो मुकमिल ट्राट थी वई। हाणे उसड़ीअ ते वेठो हां, इन ई गार जे मुंहं ते मुंहिंजे आॾो हिकिड़ी हसीन तरीन नौजवान हूर जहिड़ी सुहिणी छोकिरी जॾहिं मुंहिंजे आॾो हीअं लंघी त मुंहिंजूं अखियूं पटिजी वयूं। हिन जगह ते हेॾी सुहिणी औरत मूंॾे निहारे खिली अॻिते हली। जेॾी महिल अॻिते हली मुंहिंजे दिलि में ख़्याल आयो त हेॾी सुहिणी जबल जे चोटीअ ते मुरकी रही आहे, ॾिसां त केरु आहे। ॾिसण जे लाइ हीअं रुगी हिकिड़े पेर खे रुगी हीअं कयुमि त ॾिसां, मुंहिंजो पेर रुगी हीअं थियो। ग़ैबी आवाज़ आयो, यारी असां सां थो रखी, वरी दीदार ॿियनि जा थो करी। आशिक थियणो ॾुखियो आहे सवलो? थींदव आशिक? भॼी जान छॾा, भॼी जान छॾा। महबूब थी महबूब थियण में मज़ो ई पंहिंजो आहे। मुंहिंजा सुहिणा, अल्लाह जे उन नेक बाने हज़रत ख्वाजा गुलाम फरीद खे ॿुधायो त ओ मुंहिंजा सुहिणा, जीअं जो यार जे तरफ़ खां इहा मयार मिली, देर ई कान कयमि, हेठि लही वयुसि, छुरी खणी आयुसि। चयमि उहा टंग कहिड़े कम जी आहे जंहिंजे करे यार मयार ॾे कटे अलॻि करे रखी छॾियमि। चयमि ओ मुंहिंजा सुहिणा, इहा टंग बि तुंहिंजे हवाले, जंहिं मिंट जे लाइ तोखां मूंखे दूर करे छॾियो। मुंहिंजा अधा हज़रत ख्वाजा गुलाम फरीद चयो, पोइ कीअं थो हाणे महसूस करी? चई जंहिंमें यार राज़ी मां उन में राज़ी। अल्लाह जे रज़ा में राज़ी रह। ॾुखियो आहे, रज़ा ते राज़ी रहण ॾुखियो आहे, पर यादि रखी छॾ मुंहिंजो रब ॾुखियो थियण कोन ॾींदो। मां क़ुरान जी आयत खे खोलियां, सॼी तक़रीर रही पई आहे। तव्हां जेकॾहिं जाॻो था त दुरूद पढ़ो त अदा पाणी जा ॿ ढुक ॾींदो। सल्लल्लाहु
अवां सोचींदा हूंदो यार हे फ़कीर त ॾाढियूं नातूं पढ़ंदो आहे, ॾाढा शेर पढ़ंदो आहे, अॼु अलाए छो सफ़ा चुप कयो वेठो आहे, अलाए छो दिलि चवे थी त हे इश्क जूं ॻाल्हियूं कयूं, ज़िंदगीअ लाइ केतिरी आहे यार। शेर भी इश्क जा, नातूं भी इश्क जूं, भला हीअ कचहरी मज़ो ॾे थी, दिलि खे सुकून मिले थो, मिले थो न। हिकु दफ़ो वरी दुरूद पढ़ो त मां क़ुरान जी आयत खे खोलियां, तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजे रब तव्हांखे यादि कीअं कयो आहे। सलात वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, या मोहब्बत सा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कुरान कॾहिं नाज़िल थियो आहे? जो अॼु खां 1500 साल अॻु। घणा सौ साल? छो त जेको जश्न ईद मिलाद नबी गुज़रियो इहो 1500 सालाना हुयो, यानी 1500 साल कुरान अॻु नाज़िल थियो आहे। 1500 साल अॻु कुरान नाज़िल थियो। सूरह तौबा नाज़िल थी रही आहे, आयत नंबर 99। अल्लाह ताला कुरान में फरमायो वमिनल अराब मन युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर। अल्लाह ताला फरमायो ॻोठाणनि माण्हुनि मां के अहिड़ा बि आहिनि, जंग जे माण्हुनि मां के अहिड़ा बि आहिनि, सादड़नि माण्हुनि मां के अहिड़ा बि आहिनि जेके मां अल्लाह ते ईमान बि आणनि था, मां अल्लाह जे ऐलान कयल क़यामत खे बि मञीनि था। अल्लाह भी ऐलान कयो कुरान में, मदीने जे मीर भी ऐलान कयो मदीने में, रब जो ऐलान भी ॿुधाया, मदीने वारे महबूब जो ऐलान भी ॿुधाया। मदीने जे महबूब सां गॾु सुनो अबू बकर सिद्दीक भी गॾा, सुनो उमर फारूक, अलीउल मुर्तजा, सुनो सलमान, तलहा, जुबैर, हुजूर जा सहाबी गॾु हल मुझे मदीने जे मीर यमन जे मुल्क दे निहारे थधो साह भरे मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो ओ मां मुस्तफ़ा जा दीवानो, अॼु मां मुस्तफ़ा के यमन जे मुल्क मां अल्लाह जे आशिक जे इश्क जी खुशबू अची रही आहे। काथे यमन, काथे मदीनो? मदीने जे महबूब फरमायो मां मुस्तफ़ा के अल्लाह जे आशिक, हुजूर चवे त अल्लाह जो आशिक, रब चवे त मुझे मुस्तफ़ा जो आशिक। पढ़ा कुरान, पढ़ा कुरान। हुजूर फरमायो ही अल्लाह जो आशिका, वरी अल्लाह कुरान करीम में हुजूर जे सहाबा जो प्यार ॾिसी, हुजूर जे सहाबा जा जज्बा ॾिसी रब कुरान में चवे फ़इन आमनू बिमिस्ल मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ। जे ईमान आणण चाहियो था त इएं ईमान आणियो जीअं मुझे मुस्तफ़ा ते, मुझे मुस्तफ़ा जे दीवाननि ईमान आंदो आहे। रब तारीफ करे महबूब जी, महबूब तारीफ करे रब्बे ज़ुल जलाल जी, छो त हिकिड़ो रब्बुल आलमीन, चो ॿियो रहमतल लिल आलमीन। अल्लाह खालिका मुझो मुस्तफ़ा मखलूका, मगर मुझो रब खालिक बुधाए रहियो आहे मां खालिक हां, पंहिंजे महबूब मुस्तफ़ा के मखलूक बनायो आहे, मगर मखलूक सॼीअ में मां अल्लाह सुहिणनि में सुहिणो महबूब बनायो, अफज़ल में अफज़ल बनायो, आला में आला बनायो। एॾो मां रब जो प्यारो आहे
जो जिथे मुझो जिक्रा उते मुझे मुस्तफा जो भी जिक्रा नमाज में मां रब जो भी त मुझे महबूब जो अजान में मशरक में मगरब में शुमाल में जुनूब में अरशन ते निहारियो रब जो हमद भी हली रहो आ जो मुझे मुस्तफा जो दुरूद भी हली रहो आ या रसूल अल्लाह हक चारिया या अली दम दस्तम मरहबा मरहबा मेराज जे रात ला मकान ते अल्लाह महबूब के घुराए दुनिया के बुधायो त मां पांजे महबूब के उते बि घुरायो जिथे जिब्रील में भी ताकत कान्हे का मुझे खुदा की खबर हुई त बेवकूफ़ दुनिया में मां पैदा कंदुसि जेके मुझे मुस्तफ़ा जे नूर हुजण ते शक कंदा मां उन के बुधाए तो चरिया नूर बशर जो झेड़ो त ॼट ई जाहिल कंदा हन ता छो था कयो मुझो मुस्तफ़ा तवां जे नूर था समझो त नूर खौं भी आला है अवां जे बशर था समझो त बशर खौं भी आला है मुझो मुस्तफ़ा छा है मां रब थो जाना मां रब छाया मुझो मुस्तफ़ा थो जाने मुझे मुस्तफ़ा के नूरी मलाइकन खां पुछ जने नूरी मलाइकन के मुझे मुस्तफ़ा दीदार करायो त नूरी मलाइक मुस्तफ़ा जे कदमन में जने बशरी मखलूक के मुस्तफ़ा दीदार करायो त बशरी मखलूक मुझे मुस्तफ़ा जे कदमन में याने मुस्तफ़ा जी बशरियत भी बेमिसाला मुझे मुस्तफ़ा जी नूरानियत भी बेमिसाला बशरियत भी हक्का नूरानियत भी हक्का मुस्तफ़ा चाहे मुझो रब जाने बियो रब जो महबूब जाने इन ते वधीक बहसी कोने अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात के अल्लाह जे ज़ात बाबरकात उहे सबई मकाम अता फरमाया ओ मुझो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमाए त यमन मामा मुस्तफ़ा के अल्लाह जे आशिक जे इश्क जी खुशबू अची रही आ सहाबा पुछो या रसूल अल्लाह भला उन जी का निशानी मदीने जे मीर फरमायो दुनिया में अहिड़ा मानू हूंदा हन जन के मिट गाल्हाइण ला तैयार नाहिन जन के को न्याणीअ जो रिश्तो ॾियण ला तैयार नाहे जन सा को गॾु मानी खाइण ला तैयार नाहे जन जा कपड़ा मेरड़ा हूंदा हन मथड़े में मिट्टी हूंदी आ पर मां मुस्तफ़ा तो ॿुधायां अल्लाह जे दरबार में एतिरा इज्जत वारा हूंदा हन जे हथड़ा ही खणल हथ हेठ पो थींदा हन मुझो रब हथ उन्हनि जा कबूल अॻे ई करे छॾींदो इहो कंहिं ॿुधायो ॻाल्हि कयो कंहिं ॿुधायो जो मदीने जे साईं ॿुधायो कंहिंजे लाइ ॿुधायो जेको कॾहिं मदीने आयो ई कोन हो जेको कॾहिं मदीने आयो ई न हो सहाबा चयो आका राज तो पर्दो खणो मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो यमन में रहण वारो आ करन कबीले जवा उवैस उन जो नालो आ नाबीन अमड़ दस जंहिंजी खिदमत कंदो आ डाचू चारींदो आ मां मुस्तफ़ा सां एॾो प्यार कंदो आ जो वेठो त अमड़ जे खिदमत में आ पर उन जी हाज़िरी मां मुस्तफ़ा जे दरबार में आ जी जानी जे चाही थो त तुझी आदम बिरोहीअ में वेठे हुजूर जे दर ते हाज़िरी लगे त जिस्म जिते भी हुजे हीअ दिल मुझे मुस्तफ़ा जे हवाले कर त तुझी हाज़िरी लगी बहरहाल मुझा दोस्त टाइम ओवर थींदो पियो वञे मां मोटी पंहिंजी जगह ते अचां अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो ॻोठाणा कुछ अहिड़ा हन बहराड़ीअ जा माण्हू कुछ अहिड़ा हन जेके मां अल्लाह ते ईमान आणींदा हन मुझे क़यामत के सच्चो समझंदा हन अल्लाह ते ईमान आणण जो मतलब मां अल्लाह जे हुक्मन खे मञीन था क़यामत जो डपो अथनि त ख़ुदा जे दरबार में हिसाब ॾियणो आ मौला उन्हनि जी निशानी कहिड़ी आ रब तो चवे वयत्तखिज़ु मा युनफ़िक़ु
मां रब थो ॿुधायां व उहे ख़र्च कंदा आहिनि। छा कंदा आहिनि? ॻाल्हाए छा कंदा आहिनि? किथे बि रब ईअं कोन्हे त फलाणे शहर जा हीअं, फलाणे शहर जा हीअं। बहराड़ीअ वारनि जो रब क़ुरान में ईअं खोले ज़िक्र कयो आहे। व मिनल आराब, ॻोठाणनि मां कुझु ॻोठाणा अहिड़ा आहिनि, बहराड़ियुनि मां कुझु बहराड़ीअ वारा अहिड़ा आहिनि, सादड़नि मां कुझु। मिड़ई मानाऊं मफ़हूम इन में ईंदियूं। अल्लाह जी ज़ात फरमायो वयत्तखिज़ु मा युनफ़िक़ु, आहिनि त सादड़ा घणे इल्म वारा नाहिनि, वॾा वॾा किताब पढ़ियल नाहिनि, घणो क़ुरान यादि न अथनि, भले हदीसूं यादि न अथनि, पर मां अल्लाह जे राह में ख़र्च कंदा आहिनि। छाला ख़र्च कंदा आहिनि उहे नथा ॿुधाइनि, मुंहिंजो रब क़ुरान में थो पियो ॿुधाए। मोहम्मद आलिम काॾे वियो? मोहम्मद आलिम वेठो आहे न, ॻोठ आदमपुर यारा वेठा हो न। ख़र्च तव्हां कयो आहे, रब ॻाल्हि थो करे, पोइ क़ुरान खे पंहिंजे दिलि सां निभाइजा। अल्लाह फरमायो वयत्तखिज़ु मा युनफ़िक़ु, ख़र्च कंदा आहिनि। मौला छाजे लाइ? क़ुरबातिन इंदल्लाह, इन जे लाइ ख़र्च कंदा आहिनि त असां ख़र्च कयूं मन अल्लाह जो क़ुर्ब असांखे नसीब थी पवे। अल्लाह जे क़ुर्ब जो वसीलो इन ख़र्च खे समझंदा आहिनि। देगियूं था लाहियूं, सभिनी खे था घुरायूं, रब जे क़ुरान जी तिलावत था करायूं, महबूब जो शान था ॻारायूं, उन्हनि खे ख़र्च करे खारायूं। छाजे लाइ? रब थो चवे मां उन्हनि जे दिलनि खे ॼाणा थो, इन जे लाइ था ख़र्च कनि त मन इहो ख़र्च असांजे लाइ वसीलो थिए, सुहिणे रब जो क़ुर्ब मिली पवे। मौला बस रुगी तुझे क़ुर्ब ला, रब चवे तो न रुगी मुझे क़ुर्ब जे ला न, व इन वसलवा किया क़ुरबातिन इंदल्लाहि व सलवातिर रसूल, मुझे क़ुर्ब जे ला भी ऐं मुझे मुस्तफ़ा जे दुआ जे ला भी। क़ुरान गौर सां ॿुधो, सुभाणे उन्हनि यारनि खे ॿुधाइजो जेके चवंदा आहिनि त वसीलो न, चवीसि तूं पंहिंजो क़ुरान खणी आ, इन आयत जो तर्जुमो कर। रब थो चवे बहराड़ीअ जा माण्हू ख़र्च इन लाइ कंदा आहिनि त ही ख़र्च वसीलो ठही पवे, ज़रियो ठही पवे अल्लाह जे क़ुर्ब जो, मदीने वारे महबूब जे दुआ जो। ही ख़र्च था कयूं त हुज़ूर जी दुआ भी नसीब थे, रब जो क़ुर्ब भी नसीब थे। मौला पो भला उन्हनि जो इहो अक़ीदो सही आहे या ग़लत आहे? रब थो चवे अला इन्नहा क़ुर्बतुल लहुम, खबरदार थी जो बेशक मां अल्लाह उन्हनि खे क़ुर्ब अता करे छॾियो। सयुदखिलहुमुल्लाहु फी रहमतिही, मां अल्लाह उन्हनि खे पंहिंजो क़ुर्ब भी अता करे छॾियो, मां अल्लाह उन्हनि खे पंहिंजे रहमत में भी दाख़िल करे छॾियो, रहमत में दाख़िल करे। सयुदखिलहुमुल्लाहु फी रहमतिही, मां अल्लाह पंहिंजे रहमत में उन्हनि खे दाख़िल कयो। जवाब ॾियो अल्लाह जी रहमत जी सूरत कहिड़ी आहे? चओ वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। रब चवे थो उन्हनि जो ख़र्च मां अल्लाह ईअं क़बूल कयो जो उन्हनि खे पंहिंजो इहो क़ुर्ब नसीब कयुमि, मुंहिंजे महबूब जी दुआ वारी शिफ़ा उन्हनि खे नसीब कयुमि, जो मां रब उन्हनि खे पंहिंजे महबूब जो दीवानो बनाए छॾियो। सयुदखिलहुमुल्लाह फी रहमतिही, पंहिंजे रहमत में उन्हनि खे मां अल्लाह पंहिंजे रहमत में उन्हनि खे बंदि करे छॾियो, यानी मां रब उन्हनि खे पंहिंजे महबूब जो आशिक़ ऐं दीवानो करे छॾियो। सभु कुझु लुटाइनि था। कुछ ॾींहं अॻु में मुंहिंजो मातलीअ में प्रोग्राम हुयो, काथे? मातलीअ में।
जेॾी महिल प्रोग्राम करण वारे जो नालो वसीम, जेॾी महिल हुनजे घर मानी खाइण वियासीं, अण ॾिठनि जी आॾो ॻाल्हि आहे, सादड़ो वीचारो नौजवानड़ो, नंढड़ियूं प्यालड़ियूं प्यालड़ियूं 8-10 ताम खणी आयो, कंहिंमें कहिड़ी शइ कंहिंमें कहिड़ी शइ, ॾिठमि घर सादो, असां मौलवी सभु कुझु ॾिसूं पिया, यार हिन जो घर हेतिरो सादड़ो नंढड़ो, हेतिरा ताम, हल खाइण जी तव्हांखे ख़बर आहे त फ़क़ीर छा खाईंदो आहे। निकितासीं, रस्ते में मुंहिंजो ॾे ख़बर, फ़क़ीर